उमर दाऊद पोटो साहब ॿुधाए जो पोइ जॾहिं एंटी करप्शन टीम हिननि खे पकतो आहे उन खां पोइ वधीक हिन जे मथां छा कार्रवाई थी आहे, इहे जेके इंकशाफ कया विया आहिनि हिन जे मथां छा सिलसिलो हली रहियो आहे? हिन जेके इंकशाफ कया आहिनि त एंटी करप्शन जेकी अमलदारनि जेको आहे जेको हिन खां बयान जेके वरिता विया उन्हनि जेको आहे जेके बोर्ड जा जेके अमलदार आहिनि उन्हनि खे जेको नोटिस जारी कया विया आहिनि ऐं उन्हनि खे तलब कयो वियो आहे इन जेके करप्शन में जेके मुलविस आहिनि हिन जेके इंकशाफ कया हुआ त जेके मुख़्तलिफ़ जेके बोर्ड्स आहिनि उन्हनि जा जेके अमलदार आहिनि जेके नतीजा जेके रदो बदल करे ऐं उन्हनि जेको करप्शन एविस जेके आहिनि जेके पैसा ॾिना हुया उन में हिननि जेके 25 करोड़ रुपया जेकी रिश्वत आहे उहो जो अख़्तियारनि वटि जेकी अख़्तियारनि ताईं उहो उन्हनि पहुचाई आहे। इन हवाले सां जेको आहे हिन जेको इंकशाफ कयो आहे त जेके बोर्ड्स रदो बदल जेके मार्कूं उहो जेके रदो बदल कंदा हुआ ऐं उन्हनि वटां जेके रिश्वत वारा जेके पैसा हुया उहे वठी आला अख़्तियारनि ताईं जेके पहुचाईंदा उन हवाले सां जेके एंटी करप्शन जेकी आहे उन्हनि जेको आहे जेके बोर्ड्स जेके मुख़्तलिफ़ जेके बोर्ड्स जेके हिननि नाला खया आहिनि उन जे अमलदारनि खे जेको नोटिस जारी करे ऐं उन्हनि खां जेको तलब कयो वियो आहे। अच्छा, तलब कयो वियो आहे, उन्हनि खां जवाब बि तलब कयो वियो आहे। छा सम्झो पिया त एंटी करप्शन अमलदारनि इल्ज़ाम हेठायल यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स जे सेक्रेटरी, डिप्टी सेक्रेटरी, मुख़्तलिफ़ बोर्ड्स जे चेयरमैन, कंट्रोलर्स खां ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि खां जवाब तलब कयो आहे। इहे जांचूं, इहे टीम्स, इहे बार बार थी रहियूं आहिनि, पर मेन जड़ खे असीं सही न करे सघिया आहियूं। शायदि इन जे करे असांजो एजुकेशन सिस्टम सही न आहे थियो। छा सम्झो पिया त आला अख़्तियारियूं इन जो हिन वक़्तु स्ट्रिक्टली नोटिस वठंदियूं? ज़ाहिर आहे त हिकिड़ी जेकी एंटी करप्शन आहे ऐं उन जेको अमलदार खे गिरफ़्तार कयो आहे ज़ाहिर उहो जिन ते बि इल्ज़ाम वग़ैरह जेको लॻाए पियो त जेको हिकिड़ो इदारो आहे इन्वेस्टिगेशन जेको करे पियो त उन जो त कमु आहे त जेके माण्हुनि जा ही नालो खणे पियो जेको हिन में मुलविस आहे ज़ाहिर उन्हनि खे जेको नोटिस ज़रिए घुराए ऐं अॻिते जो आला अख़्तियारनि ताईं त पहुचाईंदो। अॻिते जेकी आला अख़्तियार आहिनि जेके हुन में मुलविस हूंदा त असां सम्झूं था पिया त उन्हनि खे नोटिस वठणु खपे। जेकॾहिं नोटिस नथो वरितो वञे त ज़ाहिर आहे त पोइ हिननि खे हिन करप्शन में जेको आहे मुलविस सम्झो वेंदो। बिल्कुलु बिल्कुलु इहो ई आहे। नाज़रीन, तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त हुननि वधीक इंकशाफ कयो आहे त कराची मैट्रिक बोर्ड जो जेको चेयरमैन गुलाम हुसैन सोहो आहे ऐं इंटर बोर्ड कराची जो चेयरमैन फ़कीर मोहम्मद लाखो, डिप्टी सेक्रेटरी इमरान चिश्ती ऐं अॻूणे कंट्रोल मुबैना तौर कराची बोर्ड मां 7 करोड़ रुपयनि जा नतीजा जेके आहिनि उहे रदो बदल कया आहिनि। यानी कि उन्हनि जेके मैट्रिक ऐं इंटर जी मार्कशीट जा जेके रिज़ल्ट्स ठाहिया आहिनि, जेके पेपरनि जा रिज़ल्ट आहिनि, 7 करोड़ रुपयनि जी करप्शन करे 7 करोड़ रुपया कमाए करे जेके असल नंबर्स हुया उन्हनि में हेर फेर करे इहे नतीजा तब्दील कया विया आहिनि। ऐं हिकिड़ो मां बि हिते ॿुधाईंदी हलंदमि तव्हांखे त तालीमी बोर्ड नवाबशाह में ए जेको ग्रेड हूंदो आहे ए मार्किंग ज़रिए 90,000 शागिर्दनि जा नतीजा चेंज कया विया आहिनि। उहे बि 3 खां 4 भेरा, सोचो केतिरी कमाई कई वई। बिल्कुलु इहो ई आहे। वरी उन खां वधीक हींअर जेको अनवर अलीम ख़ानज़ादा जेके गिरफ़्तार कयो वियो आहे उन इहो बि पंहिंजे बयान में चयो त जेको डिप्टी सेक्रेटरी इमरान चिश्ती आहे उन खे बि इन करे ई लॻायो वियो, तइनात इन करे कयो वियो त हू इन पैसनि जी खुर्द बुर्द करे करप्शन करे इहे पैसा कमाए सघे। ऐं तक़रीबन असांखे नाज़रीन सिंध जे हर डिवीज़न में इहा सूरत हाल मिले थी पई। कराची डिवीज़न जे अंदरि, मीरपुर ख़ास डिवीज़न जे अंदरि, हैदराबाद डिवीज़न जे अंदरि, नवाबशाह डिवीज़न जे अंदरि, वरी अलीम ख़ानज़ादा लाड़काणे बोर्ड जे हवाले सां बि इंकशाफ कयो आहे त जेको चेयरमैन ख़ालिद हुसैन आहे उन सां गॾु कंट्रोलर अहमद ख़ान छुट्टो ऐं सेक्रेटरी अशफाक अली शाह जेके लाड़काणे जा आहिनि उन्हनि 5 करोड़ रुपयनि जे एवज़ में उतां जा नतीजा तब्दील कया आहिनि। केतिरी सचाई आहे जी, पैसे जेके आहिनि उहे अॻिते वधाया आहिनि। त असांखे उमर दाऊद पोटो साहब इहो ॿुधाइजो इन सां गॾोगॾु हींअर इन सॼे केस जी छा सूरत हाल आहे जेका उन्हनि खां पुछा गुछा वधीक हले थी पई त हींअर अनवर अलीम ख़ानज़ादा जी पंहिंजी सिचुएशन छा आहे केस जी? अनवर अली ख़ानज़ादा हींअर जेको आहे एंटी करप्शन जेकी आहे पुलिस वटि जेको आहे 5 ॾींहंनि जे रिमांड ते बि आहे ऐं उन्हनि जो जेको एंटी करप्शन जो चवणु आहे त जेके हिन इंकशाफ कया आहिनि ऐं उन में जेके बि अहिड़ी जेको उन खां पोइ जेको आहे एंटी करप्शन अमलदारनि जेकी पंहिंजी जांच आहे उनजो जेको दाइरो जेको वसी करे छॾियो आहे त जीअं जेको हिन माण्हू में जेको अञा बि अॻिते जेके इंकशाफ जेके जांच दौरान जेके थींदा
उन्हनि अमलदारनि खे बि जेको आहे नोटिस ॾींदा या नोटिस खां पोइ जेको आहे उन्हनि खे गिरफ़्तारी कोई अमल में अचे थी त उहा थी सघे थी पई। लेकिन हिन जांच दौरान त फ़िलहाल जेके हिन जेको प्रोसेस आहे उन में नोटिस जो प्रोसेस आहे त जीअं पहिरीं जेके इंकिशाफ थिया आहिनि उन्हनि खे नोटिस ज़रिए घुरायो वञे पियो त भई तव्हां जेके आहिनि ही जेको अमलदार जेको जवाबदार आहे असां वटि जेको गिरफ़्तार आहे उहो इल्ज़ाम हणे पियो त तव्हां जेकी हेतिरी करप्शन कई आहे हेतिरी रदोबदल कई आहे इन हवाले सां जेकी एंटी करप्शन आहे उहो जेकी आहे जेको मुख्य जवाबदार आहे उन खां अञा जांच पड़ताल जारी रखी आहे। ठीकु आहे उमर दाऊद भुट्टो साहब इहो ॿुधाइजो हे सभई बोर्ड इन करप्शन जे अंदरि इन्वॉल्व आहिनि इन जी छा रीज़न थी सघे तव्हांजी रिसर्च जे मुताबिक़ तव्हांजी रिपोर्टिंग जे मुताबिक़ छा वजह आहे त हे तमामु डिवीज़न जा बोर्ड जेको आहे करोड़े रुपयनि जी करप्शन में इन्वॉल्व आहिनि? ज़ाहिर हुन पाण इंकिशाफ कयो आहे त ही जेकी करप्शन जो असल जेको कारण आहे हिन जेको इंकिशाफ कयो आहे मुबीना तौर ते त भई जेके असां पैसा हितां वठी जो आहे न आला अख़्तियारनि ताईं पुॼायूं था पिया जंहिंजे रदो बदल में हिननि खे उहो जेके वधीक जेके आहिनि उहो जेको बोर्ड्स जूं चार्जूं ॾिनियूं वञनि पियो जीअं हिनखे मीरपुर ख़ासि बोर्ड जी बि चार्ज ॾिनी वई त वरी हुनखे हैदराबाद जी चार्ज ॾिनी वई पई त ज़ाहिर आहे इहो सॼो सिलसिलो करप्शन जो हुयो जेको हिननि जेको 25 करोड़ रुपया जेके आहिनि रिश्वत एवज़ आला अख़्तियार ताईं पहुचायो त ज़ाहिर आहे त हिननि खे मखण वारी सीट ते त विहारींदा न। बिल्कुलु इहो सॼो सिलसिलो जेको आहे बोर्ड जो जेको कयो वञे थो पियो ऐं जेके रिश्वत एवज़ जेके आहिनि इहे पंहिंजूं सीटूं माणनि था पिया ऐं पोइ आला अख़्तियारी जेके आहिनि हुनखे हटाइनि कोन था पिया ज़ाहिर आहे पोइ इहो करप्शन जो जेको सिलसिलो आहे इहो बंदि नथो थी सघे। उमर दाऊद भुट्टो साहब 5 करोड़ रुपया नक़द आला अख़्तियारनि ताईं पहुचाया विया आहिनि सो बि नक़द हाणे तव्हांखे छा इन जी टोटल फिगर ख़बर पइजी सघी आहे जेके ॿिया अमलदार आहिनि जेके सॼी करप्शन में मुलविस आहिनि टोटल फिगर आख़िर केतिरी थी सघे थी केसिताईं इहा रक़म पहुची सघे थी त 5 करोड़ खां वधीक अञा केतिरी रक़म जेकी आहे उहा करप्ट कई वई आहे करप्शन कई वई आहे? ज़ाहिर हिननि त इंकिशाफ 25 करोड़नि जो कयो आहे न हिन 25 करोड़नि जो इंकिशाफ कयो आहे त इहा जेकी रक़म आहे मुख़्तलिफ़ जेके बोर्ड्स आहिनि उन्हनि जा उन जेके मार्कूं ऐं जेके उनखे रदो बदल करे ऐं उन्हनि जो जेको करप्शन करे 25 करोड़ रुपयनि जो माना हिन इंकिशाफ कयो 25 करोड़ जेको असां आला अख़्तियारनि ताईं पहुचाया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे उमर दाऊद भुट्टो साहब अव्हां जी वॾी महिरबानी।